खैरपुर रिपोर्ट अलीगुल शहर मूजिब ख़बर शेयर कई पे खैरपुर तालीम खाते जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर अब्दुल समी बमरो किंगरी तालके जे गर्ल्स हाई स्कूल ता 10 सालन का कब्जो ख़त्म कराए न्याणिन के तालीम ॾियण लाइ 3 लेडी टीचर्स मुक़रर करे छॾियूं। गर्ल्स हाई स्कूल खोलण ते इलाइक़े वासिन में ख़ुशी जी लहर पखिड़जी वई। तफ़सील मूजिब सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं असिस्टेंट कमिश्नर किंगरी जे तावन सां अंगारे ॾींहं ते DAO सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी बमरो पंहिंजी टीम जे अॻवान गुलाम फिलपोटो फारूक सुमरो समेत ॿियनि सां गॾु किंगरी तालके जे कोट मीर मोहम्मद शहर पहुची 10 सालन खां गर्ल्स हाई स्कूल कोट मीर मोहम्मद तां कब्जो ख़त्म कराए स्कूल जी सफ़ाई कराए स्कूल अंदर फर्नीचर ऐं 3 टीचर्स मुक़रर करे छॾियूं। जॾहिं त DAO सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी बमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े जे 72 माण्हुनि गर्ल्स हाई स्कूल कोट मीर मोहम्मद ते 10 सालन खां कब्जो करे छॾियो हो। असां सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते डिप्टी कमिश्नर खैरपुर असिस्टेंट कमिश्नर किंगरी जे तावन सां स्कूल तक कब्जो मुकम्मल तौर ते ख़त्म कराए सफ़ाई कराए स्कूल अंदर फर्नीचर रखियो आहे ऐं 3 लेडी टीचर मुक़रर कयूं वयूं आहिनि। स्कूल अंदर तइलीम जो मयार बहितर बणाइण लाइ सीनियर माण्हुनि खां तजवीज़ूं वरितियूं आहिनि। स्कूल में न्याणियुनि खे तइलीम जे ज़ेवर सां मालामाल कयो वेंदो। तइलीम खाते तारीख़ी कामयाबी हासिल कई आहे। ओॾा गर्ल्स हाई कोर्ट मीर मोहम्मद तां कब्जो ख़त्म करण ते ॻोठाणनि में ख़ुशी जी लहर पखिड़जी वई आहे। फारूक सुमरो साहब TEO जेको आहे सो मेल किंगरी उन्हनि जे तावन सां जेको आहे सो अॼु असां हिते पहुतासीं ऐं माशाअल्लाह स्कूल असां खोलायो आहे। स्कूल खुली वियो आहे, उन में फर्नीचर ऐं उस्ताद पहुची विया आहिनि। इंशाल्लाह हिते सुभाणे खां जेको आहे पढ़ाई शुरू थींदी ऐं ॿारड़ा जेको आहे सो ईंदा ऐं हिते ॻोठाणनि में ऐं इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई। ख़ासि करे असांजे नियाणियुनि में त उहो जेको आहे गुज़िरियल 10 सालनि खां जेको स्कूल बंदि हो कोट मीर मोहम्मद गर्ल्स हाई स्कूल उहो माशाअल्लाह खुली वियो आहे। असां पाण ख़ुशि थिया आहियूं ऐं मुतमिन थिया आहियूं ऐं ॻोठाणनि में मदद कई आहे, तावन कयो आहे। उन्हनि में हिन शइ ते एतिराज़ु रखियो त असां स्कूल जेको आहे खोलियो आहे। इंशाअल्लाह सभिनी पाड़े इलाइक़े वासियुनि खे इहो ई चवंदासीं त पंहिंजे नियाणियुनि खे हिते स्कूल में मोकिले।